कमदार तोखे त ख़बर आहे त मूंखे ही जेकी ॿनिनि में कमु कंदड़ हारी मज़दूर ॿार ॿुढा ॾिसंदे ॾाढो मज़ो ईंदो आहे। ख़ासि तौर ते नौजवान ऐं ॿार जॾहिं ॿनिनि में कमु कंदा आहिनि न त सच पुछे त मुंहिंजी दिलि ठरी पवंदी आहे। ऐं जॾहिं नौजवान ऐं ॿारनि इन्हनि छोरियुनि खे हथ में किताब खणी कॉलेज ऐं स्कूल ॾे वेंदो ॾिसंदो आहियां न त मूंखे बाहि लॻी वेंदी आहे, बाहि। दिलि चवंदी आहे त इहे किताब खसे इन्हनि खे तीली ॾेई छॾियां। ॿुधाए भलाई आहे भलाई, पंहिंजे ॻोठ में छोकिरनि खे किताब न पर कोडूरियूं हथनि में अथनि। हा कमदार, हा बिल्कुलु। इन जे करे त मां पाण वारे ॻोठ वारे स्कूल खे घोड़नि जो तबेलो करे छॾियो आहे त जीअं ॿारनि ऐं ॻोठ वारनि खे स्कूल यादि ई न रहे। भुतार अव्हां जे राज में उहो ई थींदो जेको अव्हां चाहींदो। हा कमदार, हा बिल्कुलु बिल्कुलु। कमदार जेको तो वारो सोट आहे न दीनू, इहो खामखा मुंहिंजे राह जो पत्थर बणजण जी कोशिश थो करे। हिनखे सोली सिंधीअ में सम्झाए छॾे, न त वधीक तूं पाण सियाणो आहीं, छो त हशमत ख़ान जी दहशत जो को ट्रोड़ी कोन्हे। हाज़िर बाबा, हाज़िर हाज़िर। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। सुराण जी माँ जी मुझे पानिया बटू के तो प्यार। हाँ देखो ख़बर न आहे छा थींदो हिन ॻोठ जो। दुनिया आहे जो तरक़ी करे अॻिते पई वधे। असांजे ॻोठ वारा इल्म खां ऐं दीन खां वञनि था परे थींदा। सुराण जा पी तूं छो थो इन झंझट में पवीं? जीअं वणे तीअं वञी कनि ॻोठ वारा, पंहिंजो छा, बसि तूं पंहिंजे रस्ते ते सिधो हलंदो हल। न सुराण जी मां न, ग़लति खे ग़लति चवणो आहे। माठ रही मुशरक थियणु मुंहिंजो वर न आहे। अदा चारण बि इहो पियो चवे त अदा खे सम्झा, हशमत ख़ान जे कहर खे दावत न ॾे। चारण त आहे ई हशमत ख़ान सां हा में हा मिलाइण वारो, पर मुंहिंजो शौर, मुंहिंजो दीन मूंखे इहा इजाज़त नथो ॾे त मां ज़ालिम जो हामी बणिजां। छॾ इन्हनि ॻाल्हियुनि खे सुराण जा पी। तूं मूंखे इहो ॿुधा त तूं शहर कॾहिं थो वञी? पंहिंजी सुराण खे कुझु ॾींहं वठी अचु, सिक लॻी आहे धीअ जी। मोकुलू थियणसि त वठी ईंदोमांसि। न्याणीअ खे इल्मु पढ़ाइणु ॾे, इहा सिक सीने में सांढे रखो, पढ़णु ॾे न्याणीअ खे। बसि अलाह कामयाबु करे सुराण जा पी। जॾहिं खां वठी असां सुराण खे शहर मोकिलियो आहे न, सॼो ॻोठ असां ते कावड़ियो थो वधे, ॼण असां उन्हनि जा कर्ज़ी हुजूं। इहो ई त अरमान आहे सुराण जी मां। बसि अलाह ॻोठ वारनि खे का साञा ॾे। कंदारे इहो छो भला हथ बथ कोन लॻायो थी घोड़े खे? बाबा इहो ॾाढी तो दोयान। काॾे सेंस कोन्हे उनखे भला अखि नथो ॾेखारी छा? न न बाबा, मां बेचारा छा बसनि सॼो ॾींहुं मूंखे आयो आहियां, चिंबड़ी पियो आहे मूंखे। चङी तरह ख़िदमत चाकरी कर सुहिणे नमूने सां। दाणो वाणो जाम आहे, मखण विधो अथई 5-10 किलो। हा बाबा, असुली दिलि छा कयो? बुसरियूं घणियूं खाराईंदो हुईंसि? बाबा मिड़ी 2-3 खाराईंदो आहियां बाबा। 2-3 छो खाराईंदो हुईंसि? हे बाबा नऊं आहे न, थोरो जेसि ताईं हिरे उहो खणी कम खे पटींदासीं। ॾिस न हिनखे खरड़े थो, अड़े ख़ुदा जी का गार पएव। 2-3 ॾींहं मां ॿाहिरि थो वञा त हिननि खे कोन था खारायो? बाबा न हाणे बादामियूं ऐं जेको मसालो आहे उहो तव्हां खारायो था हिनखे? हा बाबा, हे त विढ़ंदो आहे मासा में। कोन विढ़ंदो आहे, कंहिंखे बि कोन विढ़ंदो आहे। अचो न ॾे अचु। हा सर हलिया कंदार, हा हीर खे छो डुबरो करे छॾियो थी? ॾे हाल अहवाल, हिनखे मखण खाराइण जे बजाए तूं पाण थो खाई छा? वञी थो ज़ूको थींदो, हीर वञे थी डुबरी थींदी? बाबा ॼाओ ईअं अहिड़ी ॻाल्हि ई न आहे बाबा।
हाणे हिन जानवर जा मां छो खाईंदो बाबा? सेंस का थिया हा हिते आहे बाबा। सर कर सेंस खे घुरा हाणे थो अची चवां बाबा, हाणे थो अची चवां। हा बाबा वठी आयो तो बाबा, आयो त। हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए, हिनखे डुबरो छो कयो थी? मौसम सां डुबी थी वई आहे। तोखे छा ते रखियो आहे? हिननि जी ख़िदमत करण जे लाइ रखियो आहे न। पघार तोखे हिननि जी ख़िदमत जी थी मिले न, डुबरी छो थी वई आहे? हर्ष ॾींदा वरी मौसम जे हिसाब सां वरी। हाणे वञ कमदार, वञी हिनखे बादामी वठी ॾे शहर खां, ठीकु आहे? मानी में एतिरी देर मूंखे संगत सां गॾु मेले ते वञणो हो, देर कराए छॾियई। अब्बा शाबस अथई, शाबस अथई। ही मां जो एहसान नथो मञी। पाण ईअं कर, मुंहिंजा 7 टुकर करे छॾ। सॼो ॾींहुं घर जो कमकार कयां थी, टाइम ते 3 वेला मानी पचाए ॾियां थी, वेठा खाओ। अञा बि साईं देर थी वई आहे, मेले ते वञणो आहे। अब्बा कुझु त ख़्यालु कर पोड़ी मां जो। त पोइ कराए छो था मुंहिंजी शादी? सुरहाणी ईंदी त सॼे घर जो कमकार कंदी, पोइ तूं ज़ही हिंदोरनि में लुड़ी जा। अरे अब्बा छॾे ॾे, अल्लाह खे मन, इहे ख़्वाब ई न ॾिस जो तो वारी कुंवारी ईंदी हिते घर जो कमकार कंदी, मूंखे हिंदोरनि में लोॾींदी। ना पा न कॾहिं बि ईअं कोन थींदो आहे। छो न कंदी? थोरी बि कोताही या टिड़मण कई न त कुहाड़ी सां मुंडी लाहे विझंदोमांसि। तूं शहर में पढ़े थी, मंडम थियण जा ख़्वाब पई ॾिसे। हाणे उहा हिते ईंदी पाण जी घर जो कमकार कंदी, मूंखे हिंदोरनि में लोॾींदी। न बा न, उन्हनि ॻाल्हियुनि जो आसरो ई कोन कयां। मुंहिंजे नसीबनि में सुख आहे ई कोन। सदाईं मूंखे घर जो कमकार करणो आहे, तव्हांजो ख़िदमतूं करणियूं आहिनि बसि। अम्मा मूंखे मंडम न, ज़ाल खपे ज़ाल। ॻाल्हाए चाचे वारनि सां त मथे महीने मूंखे तारीख़ ॾियनि बसि। दिनो, मूंखे सम्झ में नथो अचे त तुंहिंजे मथे में आख़िर कहिड़ी हवा भरियल आहे। तूं बार बार मुंहिंजे रस्ते ते छो थो अची? मां सही रस्ते ते आहियां, तूं ग़लति आहीं हशमत ख़ान। हिन जो मतिलबु त तूं स्कूल खोलाइण वारो ज़िद कोन छॾींदे? हा, हरगिज़ न, छो त इहो हिन ॻोठ जे हर ॿार जो बुनियादी हक़ आहे। को बि हक़ न आहे ग़रीब जो तालीम ते। ग़रीब जो हक़ हूंदो आहे मज़दूरी करे, महिनत करे, पघर वहाए, कोॾड़ूं हणे। ग़रीब जो हक़ वरी तालीम ते आहे। छाजो तालीम ते हक़ आहे? अच्छा, तो तालीम ते सिर्फ़ तव्हांजे ॿारनि जो हक़ आहे। तव्हांजी औलाद वॾनि शहरनि में वॾी ऐं आला तालीम हासिल करे। बिल्कुलु ईअं आहे, ऐं ईअं थींदो। मुंहिंजी औलाद ॿार पढ़े थी ऐं पढ़ंदी, जेको उन्हनि जो हक़ आहे। अचो, ग़रीब ॿारनि खे तालीम जो हक़ हर सूरत में ॾियारे रहंदो हशमत ख़ान। अरे शेरू, कुझु ख़ुदा जो ख़ौफ़ करनी आहे। माण्हुनि खे चाहे प्यार, चाहे ज़हर न प्यार माण्हुनि खे। यार चारण आस्ते ॻाल्हाए, आस्ते मुंहिंजी गिराकी फिटाईंदे छा? अरे जेकॾहिं तूं एॾो डिॼी बि थो त पोइ मिलावट छो थो करे पियो ज़ालिम? रोज़ीअ जे अॾे ते वेठो आहियां। मूंखे रोज़ीअ जो कसम आहे त मां खीर में पाणी न आहियां मिलाईंदो। मुंहिंजा हथ बिल्कुलु साफ़ आहिनि चारण। जेकॾहिं न मां हिन हथनि सां खीर में पाणी मिलायां न त मुंहिंजा हथ ॿई सुकी वञनि। वॾो को उस्ताद आहीं शेरू। अरे मां बि को सादो ॻोठाणो न आहियां। घाट घाट जो पाणी पीतो थमाए। मूंखे ख़बर आहे शेरू त तूं एॾो वॾो कसम छो थो खणे। बाबा ॻाल्हि आहे सिधी, पाणी त तूं न मिलाईंदे न, बाक़ी बेरा छाजे लाइ रखिया अथई? उहे बेरा ई जेको आहे बाटलियूं भरे पाणीअ जी विझंदा आहिनि। वॾो को अड़ी का पाई में आहे, असांजी तुंहिंजी ॾाढो ज़ारी आहे बाबा, ज़ारी। अरे पाणीअ जो ख़ैर आहे। ओ ज़ालिम, इहो केमिकल पाउडर त न मिलाए न? माण्हू घाटी चांहि जे शौक़ में अची केमिकल पाउडर वारी चांहि था पीअनि। इहो केमिकल पाउडर न आहे,
इहो ज़हर आहे ज़हर जेको माण्हुनि जो अंदरि पिपड़ा पिपड़ हर शइ ख़तमु करे थो छॾे पियो। हाणे बस कर खणी, मां तोखे ख़ालिस खीर जी चांहि थो पीआरियां, पोइ त बसि न। ओदा दीनू दीनो ओदा दीनू ओदा दीनू कोन ॿुधंदी कोन ॿुधंदी, हो पंहिंजे धुन में मस्तु तस्बीह पढ़ंदो थो वञे। यार मां हलां थो, बाक़ी दीनू सां ज़रूरु ॻाल्हाइणो आहे, कमु अथसि मुंहिंजो, मां हलां थो। वे चांहि पी वञ चांहि। बसि पोइ चांहि पोइ पीअंदासीं ॿिए दफ़े कॾहिं। ओदा दीनू ॿुध त ओदा दीनू अदा दीनू छा बसि ते यार, केॾा सॾ कया मां हिकु बि कान ॿुधई मुंहिंजी। माफ़ कजा अदा, मूं वाक़ई तुंहिंजो सॾु कोन ॿुधो। अदा ॿियो मिड़ई ख़ैरु, ॻाल्हि इहा आहे त भाउ तूं ऐं मूंखे भाइरनि जहिड़ो प्यारो, सोने करे मां चाहींदुमि त तोखे का बि रहड़ न अचे। अदा तोखे तकलीफ़ आई त ॼण मूंखे तकलीफ़ आई। अलाह ख़ैर कंदो अदा चारण, ॻाल्हि छा आहे? सोट तोखे त ख़बर आहे त हशमत ख़ान केॾो ॾिंगो माण्हू आहे यार, हुन सां वेर छो था विझो पिया? अदा चारण, मुंहिंजी हशमत ख़ान सां का ज़ाती दुश्मनी कान्हे का, मां हुन सां छो वेर रखंदुसि? यार पोइ ॻोठ में स्कूल खोलण लाइ डुक डोड़ छो थो करे पियो? इन में मुंहिंजो को ज़ाती मफ़ाद कोन्हे, मां त ॻोठ वारनि जी भलाई लाइ थो कयां। हा भाउ सोट, मां तोखे ॿी ॻाल्हि थो ॿुधायां, ॻोठ वारनि जी भलाईअ में तूं पंहिंजो नुक़सान थो करीं पियो। बाबा बोतार हशमत ख़ान खे इहो पसंदि न आहे त को ॻोठ में स्कूल खुले। हशमत ख़ान जी सोच ग़लति आहे। अदा खॾ में वञी पवनि ॻोठ वारा। अरे यार तूं छो थो ॻोठ वारनि जे करे हशमत ख़ान जी दुश्मनी खणे? सुभाणे जेकॾहिं हशमत ख़ान तोखे का तकलीफ़ ॾिनी न त इन ॻोठ वारनि मां तुंहिंजे कढ कोई बि कोन ईंदो। मूंखे हशमत ख़ान जी परवाह कान्हे का, मां इंसानियत जे नाते कमु कयां थो ऐं कंदो रहंदुसि। मां ॻोठ जी ॿारनि खे इन जहालत जे घाड़े में पिसजंदे नथो ॾिसी सघां, छो हारीअ जो पुटु हारी ऐं मज़दूर जो पुटु मज़दूरी बणिजे, छो छाजे लाइ? आख़िरकार उन्हनि जे हथनि में सदाईं कोडर ऐं कुहाड़ी छो हुजे, किताब छो न हुजे? अदा जज़्बाती न थी यार, तोखे बि त हिकिड़ी औलाद आहे न सुभाण, सो बि त स्कूल में थी पढ़े न। पोइ यार तोखे मथे में छाजो सूर आहे? तो सभिनी जो ठीको त नाहे न खयो? ख़ुदगर्द सोच आहे तुंहिंजी अदा, अफ़सोस आहे। अदा मुड़ी वञू, मां चवां थो इन में ई त तुंहिंजी भलाई आहे। भलाईअ जी क़ीमत हिन दौर में ॾाढी महांगी अदा करणी पवंदी आहे। फ़िलहाल त मां हशमत ख़ान खे रोकियूं थो अचां पियो, पर जेकॾहिं तूं ज़िद खां न लहंदे न यार, मां बि कुझु कोन करे सघंदो। हशमत ख़ान ताक़त वारो माण्हू आहे, ख़बर न आहे अलाए छा करे वेहे। मां हशमत ख़ान खां कोन थो डिॼां, जेको थियो ॾिठो वेंदो। यार त बादशाह माण्हू आहे, का ॻाल्हि मञे ई कोन थो पियो। एॾो ज़िद थींदो आहे छा? कमाल आहे अदा दीनू, मूंखे कमाल आहे तुंहिंजो यार, मूंखे तुंहिंजे सिर जो ख़तरो आहे। अफ़सोस दादा इन ते कड़ी नज़र रखो, ये चवाए तूं ही कर। असुरी बाबा तूं परवाह न कर न। भोतारा साईं, बादशाही जो ख़ैर हुजे, सलामत हुजो सदाईं साईं। अड़े हाणे निभागा ॻाल्हि बि कंदो वञ, साह में नथो मां पई। न भोतार, बिना मक़सद त हाकू घर में बि पेर कोन रखंदो आहे। ज़ाहिर आहे पंहिंजी औताक ते आयो आहियां त हाकू त ज़रूरु हवाला खणी आयो हूंदो न साईं। सदको वञां, जल्दी मूंखे हवाला पुछो, हवाला ॿुधाइण खां असुरी हां थो फाटे। अड़े हाकू आहीं त 1 नंबर जो वंटी, हाणे हवाला कर, जल्दी ॿुधाए, मूंखे ॿिया बि कम आहिनि, मूंखे ॿाहिरि वञिणो आहे। हाकू कम जी ॻाल्हि कर, हर भरू ते नहीं तो कर। ओ मुंहिंजा साईं, बिल्कुलु हाकू हवाली आहे, पर हाकू हवाली जी ॻाल्हि में बि ज़रूरु को मक़सदु हूंदो आहे। नूर मिठे जो कसम आहे। अड़े हाणे जल्दी ॿुधाए, हा कहिड़ो हवाल खणी आयो आहीं? साईं ॿुधो आहे त शहर मां ऑफिसर था अचनि। ऑफिसर? शहर मां ऑफिसर छो आया आहिनि? हा कंहिं लाइ, छा लाइ? भोतार, ओ मुंहिंजा मिठा भोतार,
अरे हाणे फाट बि खणी बस छो करे में ॻाल्हि पूरी कर। सफ़ा निड़ी खुश्क थी वई आहे, असली आवाज़ ॿाहिरां करे निकिरे ई कोन थो बाबा। अरे निभागा खणी पाणीअ जो गिलास पी ॻाल्हि पूरी कर न कमदार, न हिनखे पाणीअ जी खुश्की न आहे, हिनखे नोटनि जी खुश्की आहे, नोटनि जी। ॻाढ़ो नोट ॾींसि त ॻाल्हि पूरी करे। जल्दी कर कमदार, ॾींसि नोट। हा हाज़ुर बाबा, खोड़ खोड़ पे खोड़ हाज़ुर। अचे आपू हवाली शुरू कर पंज बकवास। मोतार साईं, हाणे हापूअ जे ॻाढ़े नोट ते त ॾिड़ी आली कोन थींदी न बाबा। ॾिसो न था महांगाई अरूज ते पहुची वई आहे साईं। 35 रुपए वारो ऑटो वञी 200 रुपया 150 रुपया थी वियो आहे। इन करे महांगाई थी आहे त हाकू बि थोरो अघु महांगो करे छॾियो आहे। जेकॾहिं ॻाढ़े नोट जी जॻह ते साओ नोट ॾींदव न त ॻाल्हि पाण ई काकड़े खां करे ॿाहिरि निकिरी। जम साहब तो मुंहिंजो नालो हशमत खान आहे, हशमत खान। हशमत खान जी दहशत जो को तोड़ ई कोन्हे। जेकॾहिं ॻाढ़े नोट जी जॻह ते साओ नोट ॾींदव न त ॻाल्हि पाण ई काकड़े खां करे ॿाहिरि निकिरी। जम साहब तो मुंहिंजो नालो हशमत खान आहे, हशमत खान। हशमत खान जी दहशत जो को तोड़ ई कोन्हे। मां चवां थो ॿुधाए हिकु ॾींहुं इहे सभु नोट निड़ीअ ते न ॾेई छिके कढे थो साए। ॿुधाए ॿुधायो साईं, हथ वॾो साफ़ हो ॿुधायो थो साईं, ॿुधायो थो साईं, ॿुधायो थो साईं। शहर खां ऑफिसर था अचनि स्कूल खुलाइण। साईं मुंहिंजा जेकॾहिं स्कूल खुली वियो ऐं ॻोठ जा ॿार स्कूल में पढ़ी पिया त पोइ अव्हांखे साईं साईं ऐं पहिरीं केरु पवंदो साईं? रोबा केरु कंदो? तव्हांजे वाड़े जा छेणा केरु खणंदो साईं? सदको वञांव नाम तां इल्म जी रोशनी फैलण खां पहिरियों इल्म जूं अखियूं कढी छॾियो। जे न अखियूं हुजनिसि न इल्मु ई पिराए। बाबा साईं ॿियो त तव्हां विलायत को घोड़ो घुराए स्कूल खे तंबेलो करे छॾियो आहे। जेकॾहिं स्कूल खुली पियो घोड़े जो छा थींदो? थोरो कंदव। हिन जो मतिलबु त कंहिं शैतानगिरी कई आहे, पर खेनि ख़बर नाहे त हशमत खान हीणो नाहे, पर हशमत खान उहो जबल आहे जेको तूफ़ाननि जो बि रुख मोड़े छॾींदो आहे। सदको वञाओ ना तो सदको, वॾी महिरबानी, वॾी महिरबानी, वॾी। गोतार बाबा तव्हां को बि फिक्र न कयो, मां असली जांच करे थो वठां। हा कमदार, तूं इहा चङे नमूने जांच कर। बाक़ी मां मिनिस्टर साहब सां ॻाल्हायां थो फोन ते, इहो मामिलो ई लहे मिटी करे थो छॾियां ऐं पोइ निबरंदुसि हुननि शैतानगिरी करण वारनि सां, छो त हशमत खान जी दहशत जो को तोड़ ई कोन्हे। बसि मिड़े अधी अरबिली अधो नथो ॾिसिजे केॾा वियल आहे छा? आउं आई हुअसि पंहिंजे पुटु मलुक जी शादी जी तारीख़ वठण लाइ। थी हाणे घणा ॾींहं थी विया आहिनि हलिया। चवां थी पंहिंजे पुट जे मुंहं ते मोड़ ॿधया। अदी सुराण तव्हांजी अमानत आहे, पर उहा अञा पढ़े थी। मूंखे नथो लॻे त जेसीं ताईं सुराण जी तालीम पूरी थिए त उनजो पीउ तव्हांखे उन महिल शादी जी तारीख़ ॾींदो। अधी अरबेली कहिड़ी ॻाल्हि थी करी? भला अछे मथे ताईं पई पढ़ंदी छा? हाणे घणो पढ़ी आहे, हाणे गंज थियो, अधी गंज थियो बसि। अदी सुराण जो पीउ अचे त मां उनजी ॻाल्हि कंदसि त अधी आई हुई। वधीक सुराण जे पीउ जी मर्ज़ी आहे, तारीख़ ॾींदो त बि मर्ज़ी वारो, न ॾींदो त बि मर्ज़ी वारो, मुंहिंजी त कोन ॿुधंदो आहे। अधी हाली ॻाल्हि न कजांसि, मिड़े असांजी तरफ़ां अर्ज़ुड़ो बि कजांसि। हाणे ॾिस न, हाणे मलुक जी शादी जी उमिरि बि त आहे न भेण। अधी हाणे घणेई पढ़ी सुराण, ॿियो असां हुन खां नौकरियूं कराईंदासीं। अची घर ई संभालणो आहे, नौकरी त कोन करणी अथसि न। सही थी चई अदी, आख़िर छोकिरीअ खे आहे त घर ई संभालणो न। चङो अदी, हाणे मां हलां थी। अदा अचे न ख़ैर सां, पोइ भेण वरंदी ज़रूरु वठिजांइसि। हा वरी तोखां पुछणु ईंदसि। ठीकु आहे न? हलां थी ख़ैर।
सुराण, ओ सुराण, यार जल्दी कयो, हमेशा तव्हांजे करे पहिरियों लेक्चर मिस थी वेंदो आहे। मिस्टर, मां त कॾहिं खां वठी रेडी आहियां। तयारु थियण में वक़्तु तव्हां लॻाईंदा आहियो ऐं लेक्चर बि सदाईं तव्हांजे करे मिस थींदो आहे। ग़लति, बिल्कुलु ग़लति। तव्हां तारीख़ जा वर्क उथलाए ॾिसो। तव्हांखे हिकु हिकु वर्क शायदि ॾींदो त औरत तयारु थियण में टाइम लॻाईंदी आहे। इहो त सरासर बहतान आहे। मिसाल त मुंहिंजे साम्हूं आहे। तव्हांजा वार आहिनि जो सेट ई न आहिनि थींदा। घर जे हर हिकु आईने जे साम्हूं तव्हां बीही करे पंहिंजा वार सेट कंदा आहियो। एतिरो त वक़्तु विञाईंदा आहियो जो साईं हीअ असां फणी पियूं चलाईसीं। हे तोबा, असां बसि कईसीं। हार तव्हांजे अॻियां मञीसीं। तव्हां जीअं चवंदो तीअं कंदासीं। बसि न, आई एम सॉरी। वेरी गुड बॉय। हीअं पंहिंजी ग़लती तस्लीम कंदो कर, वॾी तरक़ी करे। हिन जो मतिलबु कमदार त दीनू ज़िद तां लहे कोन थो। मुतार दीनू नादान आहे, बेवकूफ़ आहे। मां वरी बि कोशिशि कंदोमांसि सम्झाइण जी। न कमदार न, दीनू खे हाणे इलाज न आहिनि करणा। दीनू तुंहिंजी ॿोलीअ सां कोन सम्झंदो। दीनूअ खे हाणे मां पंहिंजी ॿोलीअ में सम्झाईंदुसि। मां पर मुतार बसि कमदार बसि, पर खे छॾे ॾे। मूंखे हाणे पिलो करणो पवंदो। बाबा मिर्चू चवंदो आहे सच, तॾहिं लॻंदो आहे मच। बाबा मलूक, मां त चवां तूं हाणे सैंडल मटाए। हा, अरे चवे छा थो, महीनो त मस थियो अथसि। तुंहिंजी छा मर्ज़ी आहे, हर महीने मटायां छा? छो न बाबा, यार ॻाल्हि ॿुध न। तुंहिंजी मंगे थी शहर में थी पढ़े, शहर में पढ़ी पढ़ी वॾी ऑफिसराणी थींदी आहे। हुनजो मंगे थो हर महीने बूट ऐं लटा त मटाए न। अब कीअं, किन मां ग़लति थो चवां? मिर्चू, ॻाल्हि त लख जी कई अथई। न लख 10,000 ई कई थमाए। हा साईं, मलू कयूं त 10 न बल्कि पेरनि जूं बि गॾे 20 ई आङुरियूं घीअ में हाणे साईं असुल बी खाई आहे, वेठो खाए उन जी मर्ज़ी आहे। अरे हाणे बकवास बंदि कर। तो छा मूंखे भाड़ो सम्झो आहे छा, जो मां साल जी कमाई खाईंदुमि? सच ते भला मिर्च छो था लॻनि, धाणनि सूदो आहे। मां त छा पूरो तर चवंदो आहे त। अरे चवे छा तूं मिर्चू? बात बंद कर। मां चवां तो बक बक बंद कर, बंद कर बक बक। अरे अरे